सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जीअं पाण खे ढके करे हलंदा साॻे नमूने असांखे ज़िंदगी में पंहिंजो पाण खे संभाले करे हलणो आहे। असां ज़िंदगी में कंहिं बि मोड़ ते कॾहिं बि नंगा न हुजूं। असां इज़त शान मान सां हुजूं। नंगे जो मक़सदु इहो न आहे असांजा सिर्फ़ु कपिड़ा लथल ज़रूरु नंगो आहे। न कोई माण्हू बेहया हूंदा बदतमीज़ यार छॾिया नंगे सां छा करे ॾियो कपिड़ा लादी घुरा तूं थिए न थी। नंगे जो मक़सदु जिते इज़त ऐं शान मान न हुजे। तंहिंजे करे असांखे पाण खे संभाले करे हलणो ऐं इन करे असां इंसाननि जी सॼी जोड़ जंग मुंहिंजे चौधारी घुमंदी आहे। असांखे कीअं घुमणु खपे कीअं हलणु खपे इन करे असांजा असूल वाज़े हूंदा आहिनि त हर हिकु इंसान पंहिंजे दायरे में रही करे सही कमु करे सघंदो आहे। जॾहिं बि दायरो क्रॉस कंदो ख़तम थी वेंदो। ॾिसंदासीं जेसि ताईं रामायण में ॾिसंदा आहियूं सीता लक्ष्मण रेखा जे अंदर हुई एसि ताईं उनखे कोई बि हिलाए न सघियो। जीअं हुन रेखा क्रॉस कई किडनैप थी वई सभु कुझु हलियो वियो। असां बि जॾहिं इंसानियत जी रेखा क्रॉस कंदासीं लकीर क्रॉस कंदासीं त उते सभु कुझु ख़तम थी वेंदो। जेका असां इंसान ख़ासि करे मार खाईंदा उते इहा कंदा ॿियनि सभिनी खे असां पंहिंजी रेखा यादि ॾियारींदा आहियूं लेकिन पाण क्रॉस कंदे देरि न कंदा आहियूं। इन करे असां जल्दी उॾामी वेंदा आहियूं पोइ परेशान थींदा आहियूं तनाव थींदा आहियूं। लॻंदो ईअं त ॿिए जी ग़लती आहे भई खोट रावण कई भई खोट रावण कई जेका लकीर मां क्रॉस कई उहा असां कॾहिं यादि न कंदा। मां लकीर क्रॉस न करां त रावण मुंहिंजो छा करे सघंदो। रावण तॾहिं किडनैप कंदो जंहिं ॾींहुं असां लकीर क्रॉस कंदासीं। असांजी इज़त तॾहिं वेंदी जॾहिं असां पंहिंजो दाइरो क्रॉस कंदासीं।